सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि, वीडियोज़ खे आख़िर ताईं ॿुधनि, लाइक कनि। जीअं पंहिंजो ई आवाज़ सिंध जी तारीख़ बाबति सरबस्तो अहवाल वधि खां वधि दोस्तनि ऐं साथियुनि ताईं पहुची सघे। सिंध में समा घराणे जी ॾेही हुकूमत ख़तमु थियण खां पोइ अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जो दौरु शुरू थियो, जिन सिंध ते कब्ज़ो कयो, सिंध ते काहूं कयूं, सिंध खे ताराज कयो, अवाम ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो शिकार थियो। सिंध 1520 खां 1701 ईसवीअ ताईं अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि यानी धारियनि हुक्मराननि जे कब्ज़े हेठि अची वई। इन दौर में सिंधी माण्हुनि धारियनि हुक्मराननि ख़िलाफ़, काब्ज़नि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते मज़ाहमत कई। हर इलाइक़े में सिंधी माण्हुनि धारियनि ख़िलाफ़ बग़ावतूं कयूं, गोरीला वेड़ कई, उन्हनि खे नुक़सानु रसायो जीअं हू सिंध मां पंहिंजो कब्ज़ो छॾे हलिया वञनि। ख़ासि करे अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि ख़िलाफ़ जेके सिंधी माण्हुनि मुहाॾो अटकायो या जेकी हुननि वेड़ियूं वेड़ियूं, उहे तारीख़ जो हिसो बणिजी चुकियूं आहिनि। इन्हनि वेड़ियुनि जंगियुनि मां साबित थिए थो त सिंधी माण्हुनि कंहिं बि गैर जी ग़ुलामी बर्दाश्त न कई आहे। इन ई दौर जो हिकु किरदारु आहे जूझार शोरो। पाण उन बाबति ॻाल्हाईंदासीं जंहिं मुग़ल हुक्मराननि ख़िलाफ़ वेड़ विड़ी, पंहिंजे साथियुनि समेत मज़ाहमती जंग हिन कई। जूझार जो वालिद बि मुग़ल हुक्मराननि ख़िलाफ़ विड़ियो, शहीद थी वियो। उन खां पोइ संदसि पुटु जूझार शोरो मुग़ल हाकिमनि जे कब्ज़े जे ख़ात्मे लाइ पीउ वांगुरु मुहाॾो अटकायो, जंग कई। इस्माइल शोरे जो पुटु जूझार शोरो आख़िर में मुग़लनि सां विढ़ंदे शहीद थी वियो। हाणे असुल में तारीख़ुनि में लिखियलु आहे त जूझार शोरो जेको इस्माइल शोरे जो पुटु हुयो, उहो पंहिंजे पीउ जी शहादत खां पोइ उन जे साथियुनि यानी जेको उन जो लश्कर हुयो, ॿियनि आज़ादी पसंद गोरीलनि खे मुतहद करे मुग़लनि ख़िलाफ़ वेड़ जो सिलसिलो जारी रखियो। हिन पंहिंजे पीउ वांगुरु दुश्मन आॾो सरेंडर करण या दुश्मन तरफ़ां सरेंडर करण जूं आछूं थुॾे छॾियूं, आण न मञी, हथियार फिटा न कया, पर पंहिंजे मादरे वतन सिंध जी आज़ादीअ लाइ आख़िर ताईं, साह जी आख़िरी हिॾकीअ ताईं जिदोजहद कंदो रहियो। हिन दिलबर इंसान खे न मुग़ल फ़ौज जी ताक़त झुकाए सघी, न वरी सिंधियुनि जे बाहिमी इख़्तिलाफ़नि संदसि हौसला कमज़ोर थी सघिया। हू हिकु अहिड़ो नौजवान हो जंहिंजे ज़हन में हौसलो ऐं हिमत हुई। हाणे जेके ॿाहिरां हमले आवरनि सां आयल जेके तारीख़दान हुया, उन्हनि तारीख़ुनि में अहिड़नि किरदारनि खे नज़रअंदाज़ कयो आहे, उन्हनि जो ज़िक्र ई न कयो आहे। जेकॾहिं ज़िक्र बि कयो आहे त उन्हनि खे धाड़ेल फोरू करार ॾिनो। धारियनि हुक्मराननि जे लिखियल तारीख़ुनि में सिंध जे जिदोजहद जा दास्तान गाइब थियल आहिनि। किथे किथे इन क़िस्म जा इशारा मिलनि था
जूझार शोरे जा जेके जंगी कारनामा हुया उहे अॼु बि नस्ल दर नस्ल माण्हुनि पंहिंजे सीननि में महफ़ूज़ कया। आख़िरी जंग जेका हुन मुग़लनि ख़िलाफ़ कई उन में खेसि गिरफ़्तार कयो वियो। इन वाक़े मुतलिक़ तारीख़ मज़हर शाहजहानी में लिखियल आहे त जॾहिं 1619 ईस्वीअ में मुग़ल हुक्मरान सैयद बा यज़ीद ठटे जो सूबेदार मुक़ररु थियो, तॾहिं हिन सां गॾु संदसि ॿ पुट बि इक़्तिदार में शरीक हुया जेकी तमामु घणो चालाक हुया। जहांगीर बादशाह हिननि खे हुकुम ॾिनो त इहे सिंधी विढ़ाकनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। हाणे दहली में जेके हुक्मरान वेठा हुआ उहे सिंधी माण्हुनि जे जदोजहद खां ड्रिनल हुया। दिल्लीअ में वेठल हुक्मरान सिंधी माण्हुनि जे गोरिला जंग खां परेशान हुया। हाणे जहांगीर बादशाह दिल्लीअ मां बा यज़ीद खे हुकुम ॾिनो त इहे जेके जाबलू माण्हू आहिनि जेके असांजे हुकूमत ख़िलाफ़ वेड़ पिया कनि, बग़ावत पिया कनि, उन्हनि खे ख़तमु कयो वञे। जहांगीर जे हुकुम ते सैयद बा यज़ीद जा पुट मुग़ल सिपाहियुनि जी लोध वठी शोरनि ऐं दलनि जे ॻोठनि ते काहे आया। दल बिरादरी ऐं शोरा बिरादरी उन वक़्तु मुग़लनि सां वेड़ में हुई, जंहिं करे हुननि पहिरियां इन ॿिन्ही बिरादरियुनि ते काह कई, फ़ौजी काह कई, जेकी जबल जे पासे में पंहिंजे मोर्चनि ते मौजूदु हुया। मुग़ल फ़ौज जे वॾे लश्कर सिंधी माण्हुनि जो घेरो कयो। सिंधियुनि बि मुग़ल फ़ौज सां मुआदो अटकायो, उनजो मुक़ाबिलो कयो। इन जंग में ॿिन्ही धुरनि जा केतिरा ई माण्हू क़त्ल थी विया। नेठि मुग़ल हुक्मराननि दोखेबाज़ी ऐं दगा सां जूझार शोरे खे गिरफ़्तार कयो, जंहिंखां पोइ जूझार जे गिरफ़्तारी खां पोइ केतिरनि संदसि साथियुनि खे क़त्ल कयो वियो, गिरफ़्तार कयो वियो, माल मिल्कियत लुटे, ॻोठनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। हाणे जूझार शोरे न का गिरफ़्तारी ॾिनी, न आण मञी, न वरी पेश पियो हो, पर हुनखे दगा सां गिरफ़्तार कयो वियो त भई पाण ठाह था कयूं। इहा लालच मुख़्तलिफ़ क़बीलनि जे माण्हुनि खे बि ॾिनी वई त बाबा जंग ख़तमु था कयूं, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं था, उनखां पोइ जेको आहे सो मुग़ल हुक्मरान तव्हांजे इलाइक़नि मां निकिरी वेंदा। हाणे जूझार शोरे इन दगा ऐं दोखे जो शिकार थी वियो, गिरफ़्तार थी वियो, खेसि ठटे जे जेल में बंदि कयो वियो, अज़ियतूं ॾिनियूं वयूं, तशद्दुद कयो वियो, हर क़िस्म जी लालच ॾिनी वई। पर जूझार कंहिं बि लालच खे पंहिंजो न कयो, कंहिं बि आछ खे क़बूल न कयो, थुॾे छॾियो। नेठि मुग़ल हुक्मराननि जा अज़ाब सहंदे ठटे जे जेल में शहीद थी वियो। हीउ इंतिहाई वॾो किरदारु हुयो सिंध जो, जंहिं ते अञा वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। इन्हनि ई ॻोठनि मां जिते हिननि वेड़ विड़ी अहिड़ो मवादु मिली सघे थो, असल ही जेके बि किरदार आहिनि इहे सिंध जी तारीख़ में महफ़ूज़ थियणु घुरिजनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।